मांखे बेल मुंहिंजी एक्सेप्ट कई आहे ऐं इंशाअल्लाह ताला मां पंहिंजी जेका कोर्ट आहे उन में वञी ताज़ू में कोर्ट में वञी पेश थींदुसि ऐं इंशाअल्लाह ताला असीं पंहिंजे केस खे फेस कंदासीं ट्रायल सर्टिफिकेट जमा थियल आहे मुंहिंजी तबियत सही न आहे न हुई मां पेश थियो आहियां ऐं कोर्ट को अहिड़ो ऑर्डर मुंहिंजे ख़िलाफ़ कोन कढियो आहे त को तव्हां अरेस्ट कयो या छा उन ऑनरेबल कोर्ट बि चयो आहे त अचे पंहिंजे कोर्ट में सरेंडर करे ऐं मां पंहिंजे कोर्ट में वञी सरेंडर कंदुसि इंशाअल्लाह ताला बेल जेका कैंसिल थी उन ते मूंखे बेल मिली विया कुछ न बेल करे छॾी अथनि छा चयो वियो आहे बेबुनियाद इल्ज़ाम आहिनि तव्हां वटि तव्हांजे पंहिंजे जेके चैनल जा लोगो आहिनि इन्हनि सभिनि चैनलनि वटि तव्हांजी मुंहिंजी रिकॉर्डिंग हूंदी जेको मां बिलावल साहब खे रिसीव कयो आहे CM खे रिसीव कयो ऐं अलहमदुलिल्लाह असां पंहिंजे पहिरें ॾींहं खां केस खे फेस कंदा आहियूं हाणे बि फेस कंदासीं हिकिड़ो बेगुनाह असां ते केस कयो वियो आहे ऐं इंशाअल्लाह पंहिंजे केस खे फेस कंदासीं हिते आया आहियूं सभु तारीख़ुनि ते आहियूं 6 महीननि खां हिते असांजी केस फ़र्द जुर्म आहे हाई कोर्ट झलियो स्टे ॾिनो 6 महीननि खां पाण ई